हज़रत अल्लामा मुफ़्ती फ़ैज़ मोहम्मद सिकंदरी चयो आहे त दुनिया ऐं आख़िरत जी जेकॾहिं भलाई चाहियूं था त ॿिन्ही जहान जे सरदार हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात ते दुरूद व सलाम पढ़ण खे पंहिंजी आदत ऐं मामूल करे छॾियूं। इन खां वधीक को ॿियो वज़ीफ़ो नाहे। हू जामिया मस्जिद फैज़ान नबी में हाफ़िज़ मोहम्मद अली रिंद पारां फैज़ान दुरूद व सलाम जे मौज़ू ते करायल जलसे में बयानु करे रहियो हो। हिन चयो त दुरूद शरीफ़ पढ़ण जी फ़ज़ीलत इन करे बि आहे जो ख़ालिक़ काइनात जल शानहू पाण सुहिणे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़े थो ऐं क़ुर शरीफ़ ईमान वारनि खे इरशाद फ़रमायो अथसि त अल्लाह ऐं हुन जा मलाइक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पेश कनि था, अवां बि दुरूद पढ़ो। हिन इहो बि चयो त शर्त ईमान आहे। इन करे जेके ईमान जी दौलत सां मालामाल आहिनि उन्हनि दुरूद शरीफ़ पढ़ण सां पंहिंजूं ज़िंदगियूं पिणु संवारियूं आहिनि। पर बदकिस्मतीअ सां के अहिड़ा बि आहिनि जेके दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत जा इनकारी आहिनि। पर अल्हम्दुलिल्लाह असां सुहिणे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हयातुन नबी मञण ऐं दुरूद व सलाम जी कसरत करण वारनि ख़ुशनसीबनि मां आहियूं। असांजो इहो बि ईमान आहे त दुरूद व सलाम छोटकारे जो सबबु पिणु बणिजंदो, जंहिंजा किताबनि में कई मिसाल मौजूदु आहिनि। जलसे में हाफ़िज़नि, आलिमनि ऐं मज़हबी शख़्सियतुनि खां सवाइ अॻूणे नाज़िम अली असगर रिंद, सकण प्रेस क्लब जे सदर कादी जावेद सनाई, शहरी ताज जे सदर सैयद एहसान अली शाह, शाहिद अली रिंद, गुल मोहम्मद कीरियो, गुल सिंधी, वसीम मुग़ल, नूर हुसैन रिंद खां सवाइ कई शख़्सियतूं शरीक हुयूं।